والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقل رب زدني علما. صدق الله العلي العظيم. इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का, अखलाक से जिया करते हैं, एहसान से मारा करते हैं। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार नाबीने, कदर कुरान दे जानन वाले वन सुतड़े शहर मदीने। दरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। दोस्तों, मां हज़रत शेखुल हदीस साहब जे ऐं तव्हांजे विच में घणो देर हायल थियण नथो चाहियां। मां हिकिड़ी दुआ जेका सूरत ताहा में सोने करीम जन खे खुद सिखारी वई ऐं नंढड़ी दुआ है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं डिघियूं दुआऊं एतिरियूं मनकूल कोन्हनि। सजे हज में रब्बना आतिना फिद दुनिया हसनतों जेको जट भी समझी सके पढ़ी सके। फरमान ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अरफात जे मैदान में मुंहिंजी भी दुआ है, तमाम नबियन जी भी दुआ इते इहा है। अहिड़ियूं दुआऊं नंढड़ियूं नंढड़ियूं, छो त उहे नबी छड़ो आलमन जा नबी न हा, बल्कि जाहिलन असां जड़न साधन जा भी नबी हा। थोड़ी गाल अहिड़ी जेका सब खे समझ में अचे। हुजूर खे भी इहा दुआ समझाई वई। मां भी इन बाबरकत महफिल मंझां इस्तिफादो कंदे इन दुआ जी तिलावत जो शरफ हासिल कयो आहे। इन जे मुतलिक ॿ टे ॻाल्हियूं करे ॻाल्हि खे पूरो कंदुसि। इल्म जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकु आहे सनद रिवायत, ॿियो आहे लुदनी इल्म। एकड़ो तरीक़ो यो आहे, मसलन तवां जी ज़मीन आहे, उन ज़मीन में पानी पहुंचाइणो। तवां दरिया मझां बिरेजूं कढंदव, बिरेजन मझां शाखूं कढंदव, शाखन मझां वाहा कढंदव, वाहन मझां नंढड़ियूं नंढड़ियूं अॾूं ऐं नालियूं ठाहींदव। ये ठाहे पो पंहिंजी ज़मीन ताईं पानी पहुचाईंदो। इहो तरीक़ो ही आहे जेके ही शागिर्द कनि। दरिया इल्म जो त सोनो रसूलुल्लाह
सहाबा किराम बिरेजू हूं, ताबईन इज़ाम वॾियूं वॾियूं शाखूं हूं, उन्हनि मंझां नंढियूं नंढियूं शाखूं इमाम बुज़ुर्ग आलिम थींदा थींदा ये अॾूं वहंदे वहंदे साईं मौलाना गुलाम कादिर साहब भी हिकड़ी अॾ आहे, या हिकड़ी नाली आहे, वरी अॻिते इहा नाली वठी विया आहियो तव्हां पंहिंजे ॻोठनि ॾे, या उहो ई पाणी आहे जेको सुहिणे मोहम्मद करीम दरिया में वहे पए। अब गाल थोड़ी समझ में अचे थी, थोड़ो तवज्जो करे वियो। ॿियो तरीक़ो ॿियो भी आहे इल्म जो। पानी इल्म के उहे भी पानी सां तशबीह आहे, पानी सां हयात आहे, जिंदगी आहे। जमीन में पानी पहुंचाने जो हिकड़ो तरीक़ो इहो जेको वाहन जे ज़रिए उलमा जे ज़रिए फिरंदे फिरंदे तव्हां जे ॻोठनि ताईं पहुतो। ॿियो भी तरीक़ो आहे, जमीन में पानी ज़रूरत आहे, हेठ पानी मौजूद आहे, पर उन में बोरिंग कबी, नलके जी बोरिंग ॾिठी आहे, उन में बोको हलायो, बोको हलंदो, जमीन में अंदर बोको हलंदो, इन बोको हलाए हलाए नेठ पानी जे सतह ते पहुचबो आ, त अंदरों बुबका ॾेई पानी जमीन में साॻो ई निकिरी ईंदो आहे। इहो बोके हलाइण वारो तरीक़ो बुजुर्गन साईं बेर वारन हाले जी शरीफ ॿियनि बुजुर्गन सिखारियो त ज़िक्र जो बोको वहायो, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इहो बोको थो हणे, हणंदे हणंदे नेठ अंदरां हिकड़ो इल्म जो पानी निकरंदो, शिफाफ साफ पानी। दरिया में भी कदें कदें थोड़ी मिट्टी जो पानी ईंदो आहे, पर हेठां पानी थोड़ो तमाम साफ निकरी ईंदो। आलमन जे अंदर कदें कदें कमी बेशी थींदी आहे त इल्म ईंदो आहे, पर थोड़ो मेरो मेरो, पर जेको ज़िक्र सां पानी निकरंदो आहे उहो सफ़ा साफ निकरंदो आहे। हाणे हिकड़ी पोजीशन तव्हां पूरी करे वती जो होॾों पानी छिके आयो, इनके वधिक फिल्टर करण जे लाइ तव्हां असांखे ज़िक्र जो भी ताल्लुक रखणो आहे, तांजो ही इल्म बिनी पासन ना चश्मा वही पवन होॾां हेॾां। अल्हम्दुलिल्लाह पो तव्हां धरतीअ खे आबादी आबाद कंदा वेंदो, या धरती खुश्क न थींदी। इन मां कई फसल नेकीअ जा भलाईअ जा पैदा थींदा, जेके अवां जन्नत में लुणे सभिनी ॾे विराया वेंदा। मां जेका दुआ पढ़ी आहे उन ॾे थोरो तवज्जो ॾियारियां। उन दुआ जो सिधो समो तर्जुमो त इहो आहे, कुल 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 जी माना आहे ऐं सोना करीम जन तव्हां भी इहा दुआ घुरो। नबी साईं खे अलाह थो चवे त तव्हां भी दुआ घुरो। कुल जी माना तव्हां भी चओ, तव्हां भी दुआ घुरो। कुल 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 चओ, रब्बि ज़िदनी इल्मा, ऐ मुंहिंजा रब मुंहिंजो इल्म वधा। सब चओ रब्बि ज़िदनी। सवाल थे तो मां गाल के शाट सवाल थे तो नबी के इल्म न हो जो चेस तो पियो त चओ तू भी या दुआ घुर त अञा इल्म वधा। हालांकि किताबन में लिखल हुजूर जन जो फरमान, ऊती तो इल्मल अव्वलीन वल आखरीन, मुखे पहिरियन नबियन जो भी इल्म दिनो हुआ। क़यामत ताईं जेतरा उलमा अचन था इन्हनि जो भी इल्म मां मोहम्मद के मिलियल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर के इल्म त जाम हो, वो भी चवे तो तू भी दुआ घुर त मुझो इल्म
बुखारी शरीफ जी हिकिड़ी हदीस कोट थो कयां, नाराज़ न थिजो। बुखारी शरीफ में भी आहे, मुस्नद अहमद में भी आहे, कुरान शरीफ में भी वो किस्सो लिखियल आहे। मूसा ऐं खज़र अलैहिस्सलाम बेड़े में वेठा, सूरत काफ जे अंदर किस्सो लिखियो पियो आहे। बई जना बेड़े में वेठा, हिकिड़ी काठी पई ही, उहा काठी दरिया में लगंदी पई अचे, उन ते हिकिड़ो नंढड़ो पखी वेठो। मां सम्झां थो जंहिंखे बरोच पिदी चवंदा आहिनि, असां फूसड़ी चवंदा आहियूं। तव्हां ॾिठो आहे अलाए न, मुंहिंजो ख़्याल आहे 5-6 किलो थींदो। ॻाल्हायो नथा, आज अधु पाछा आनो मुश्किल आहे। आज तूं ॾिठो न आहे, चइबो तूं बि धुके ते हले थो। बाबा मामूली पखी थींदो। हदीस में आहे नंढड़ो हिकिड़ो पखी अची वेठो, उन चोंब विधी दरिया में पानी पीतो, उॾरी वई। इन पानी घणो पीतो हूंदो? अचो साईं, महिरबानी महिरबानी। अब तूं पानी घणो पीतो? 2-3 किलो पीतो हूंदे। लगे तो तव्हां बे पासे, मां कंहिं बे पासे आहियां। 2-3 किलो पानी जो पीतो हूंदे। पानी हेतिरो पखी इन चोंब विधी दरिया में, चोंब विधी। ॿुधो ॿुधो तवज्जो सां ॿुधो। चोंब विधी, चोंब विधी, कतरो अधु कतरो पानी जो पीतो। अस्सलाम, कतरो अधु कतरो पानी जो पीते। मुस्नद अहमद जी हदीस आहे। यो टुकड़ो जो मां पढ़ा तो पियो, यो मुस्नद अहमद में, हूं तो बुखारी में भी किस्सो आहे, पर जो मां टुकड़ो पढ़ा तो त खज़र अलैहिस्सलाम फरमायो मूसा अलैहिस्सलाम के, मूसा यो नंढड़ो पखी तूं ॾिठो? चे हा साईं। चे छा कयईं? चे पानी पीतई। चे न कुछ ॻाल्हाए भी वयो आ, उहो तूं सम्झो। चे न साईं उहो मां न सम्झो। पखी ॻाल्हाईंदा आहिनि, ॻाल्हायो तव्हां बि नथा। लॻे थो तव्हां बि उन्हनि पखियुनि मां ॻाल्हाईंदा आहिनि, पर अलाह ॻाल्हाए त ॻाल्हाए सघे थो। हुज़ूर फरमायो मां नबूवत खां अॻु में जंहिं हथ पेर बि ॻाल्हाईंदा या मजे दी। वो माण्हू चवंदो यार पंहिंजे खिलाफ़ पाण छो था ॻाल्हायो, पंहिंजे हथनि पेरनि खे चवंदो अंतकनल्लाहु लज़ी अंतक कुल्ल शै, त इहो जवाब ॾींदा उज़वा उहो थो असां खां रब ॻाल्हाए जेको हर शइ खां ॻाल्हायो कढी सघे थो पियो। तव्हां मोबाइल मां ॻाल्हायो कढो था पिया, अलाह साईं खे पावर कोन्हे पखी को ॻाल्हाए। हे मां हिकिड़ो ॿुधायो पर ॻाल्हाइण जा खोड़ क़िस्म आहिनि। कूली इन्नी नज़र तो लिर्रहमान सौमा, कूली उलमा जे लाइ सुवाल। कूली तूं वञी चओ त मां रोज़ो रखियो आहे, वलम उकल्लिम नास इंसिया, कीअं थो अचे क़ुरान शरीफ़ में, कंहिंसां बि मां न ॻाल्हाईंदुसि। हाणे इन में लफ़्ज़ आहे कूली, यो ॻाल्हाइण कीअं थियो? उते वञी चओ त मां ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो, मां न ॻाल्हाईंदुसि। ॻाल्हाए ज़बान सां ॻाल्हाई त ॻाल्हाए थी वियो। इहो सुवाल आहे, तमामु जवाबु पंहिंजो ॻोल्हियो। इहो छॾियो थो वञा छो त कमु मुख़्तसिर आहे। साईं बीठो आहे, उथियो चए थो त ला कमु जल्दी कर, सम्झे थोरो तवजे में वियो। चे छा चई वियो? खज़र मूसा अलैहिस्सलाम पुछो छा चई वियो? चई वियो मूसा तो जो इल्म मुंहिंजो इल्म तमाम दुनिया जो इल्म पाण में गॾायूं त अल्लाह जे इल्म जे मुक़ाबले में ईअं आहे जीअं कतरो इन नंढड़े पखी पीतो। अल्लाह जो इल्म अहिड़ो दरिया आहे जंहिंखे किनारो ई न आहे, हद ई न आहे। अल्लाह जो इल्म तमाम घणो आहे, इन करे उन चयो तव्हां बि मूंखां घुरंदा रहो, मां ॾींदो ई ॾींदो रहंदुसि। रब ज़िदनी
नबीअ खे बि हुकुम थियो त तूं बि घुरंदो रहो उतलुबुल इल्म मिनल महद इलल्लाह असांजा मौलवी साहिबान फारिग त थी वेंदा पर इल्म खां ई फारिग अॼु पढ़णो ई न आहे बस उस्ताद वटि जेको पढ़ियो से मुतालिक़ न इकरा कुरान में 2 दफ़ा आहे इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ इहो पढ़ण आहे अणॼाणी खां जॾहिं तव्हां असांखे ख़बर न हुई पहिरियों पढ़ण शुरू कयोसीं इहो आहे जो तूं अञा नओं निकितो आहे पढ़ण जे लाइ हिते चए थो त इहो पढ़ पोइ हितां वरी अचे थो इकरा रब्बुकल अकरम अल्लज़ी हाणे कलम जे लाइ इकरा थो करे त हाणे किताब ऐं कलम वारो इल्म पढ़ हे तव्हां पहिरें इकरा ते अमल कयो आहे ॿियो इकरा हाणे शुरू थींदो त किताब जॾहिं पढ़ंदो त कलम जे ज़रिए जेको इल्म ईंदो उहो अञा तव्हांखे वधाईंदो मसलो थोरो सम्झ अचे थो थोरो सम्झ में अचे थो तवजे सां वेहो अलाह साईं नबी साईं खे चए थो पढ़ त माना पढ़णो घुरणो रब्बि ज़िदनी इल्मा सवाल थे तो सवाल केड़े इस्म सां थे तो रब जो केड़ो इस्म रब्बि यो रब्बिया रब्बि ऐ मुंहिंजा रब ईअं नथो चए अल्लाहुम्मा ज़िदनी इल्मा ॻाल्हि न सम्झ अर्रहमान ज़िदनी इल्मा ईअं नथो चवे रब जो लफ़्ज़ छो थो इस्तेमाल करे जो कुरान शरीफ़ में जेतिरा भी घणो करे दुआऊं आयूं आहिनि उहो रब्बना रब्बना रब सां ऐं इहो इस्म ख़ासि आहे अल्लाह जो अजीब इस्म इन जे न सम्झण जे करे अक़ीदा तबाह थी वई रब जी छा माना आहे ज़ोर सां पालींदड़ या पालनहार या तव्हांजी हद वधीक हुजण खपे बैज़ावी में लिखियल आहे रब तरबियत खां मतलब तरबियत जी माना है शयम बाद शयन माना आहिस्ते आहिस्ते नंढड़ी शइ खे वधाईंदे वधाईंदे जेको हद कमाल ताईं पहुचाए इनखे रब चइबो आहे माना नंढड़े खे वॾो करण वारो जेको आहे उहो रब थींदो ॿियो रब ऐं ॿियो जेतिरो भी जो कुछ ठाहींदो आहे उहो नंढे खे वॾो करे नथो सघे बाबा ॻाल्हि सम्झो था माण्हूअ जी शइ ठहियल है पखो लॻल आहे ईंदड़ साल तव्हां ॾिसंदो एतिरो ई हूंदो या वॾो थी वेंदो ज़ोर सां ॻाल्हाए हे साइकिल मोटर बीठो आहे इहो ईंदड़ साल थोरो उठ जेॾो थी वेंदो न माण्हू जेतिरो ठाहींदो आहे ओतिरो हूंदो आहे रब उनखे चइबो आहे जेको नंढड़े खे वॾो करे ॾेखारे साॻी शइ कणक जो दाणो आहिस्ते आहिस्ते वॾो कंदो तव्हांजो संग झले बीह रहंदो बकरीअ जो बचड़ो हेतिरो ॼाईंदो वॾो थी बकर थी वेंदो मेंह जो बचड़ो नंढड़ो ॼाईंदो वॾो थी करे सान बणिजी वेंदो फरमायो माण्हूअ जो बचड़ो तूं नंढड़ो ॼाए तोखे आहिस्ते आहिस्ते वॾो उन रब कयो आहे पर तूं समझो न रब जी माना त नंढो वॾो केर कंदो आहे तूं चो कलंदर बख्शा नालो छा आहे चे पीर बख्शा छोरीअ जो नालो पीराणी ॻाल्हि सम्झो अलाए हाणे इहो नंढो वॾो करे कलंदर नंढड़ो ॼायो वॾो ज़ोर सां ॻाल्हाए मुछनि जी सावल सां ॼायो भिटाईअ खे त यकतारो साण हू पेट मां जी खां खयूं आयो ॻाल्हायो न अली साईं वॾो ॼायो नंढो नबी साईं पाण हिकड़ी रिवायत में मां ॾिठो हुज़ूर फरमा 3 औरतन जो खीर मां पीतो आहे बीबी हलीमा जो बीबी आमिना जो उम्मे शिफा जो मां खीर पी नंढड़ो हुयुसि आहिस्ते आहिस्ते रब मूंखे वॾो कयो नबी नंढड़ो हो उनखे वधाइण वारो रब आहे अली नंढड़ो हो उनखे वधाइण वारो रब आहे कलंदर नंढड़ो हो उनखे वधाइण वारो रब आहे तूं असां नंढड़ा से वधाइण वारो रब आहे पोइ दिमाग़ छो थो पुछे चइबो त तूं रब खे नथो सुञाण ॿी रब जी माना आहे जेका अल्लामा शारावी लिखी आहे अल्लज़ी ख़लक़ ज़कर वल उनसा रब उहो आहे जेको नरमाद ठाहे ॾेखारे माण्हूअ जी शइ नरमाद न थींदी आहे
साईं ॾेखारियो मूंखे हे मोबाइलूं जेके पयूं आहिनि ॿाहिरि मुंहिंजे ख़्याल में इहे न रहनि तव्हांजे खीसे में जेके लिकियूं पयूं आहिनि इहे मादियूं ॻाल्हायो नथा हे पखा 5 बीठा आहिनि हिन में 2 नर था लॻनि बाक़ी मानुआ जी शे का नरमाद है सा नहीं अल्लाह तो फरमाए खल अल्लाजी खलक ज़कर वल उनसा तू तूरिया जी वल दिसंदे हिते थींदियूं न तमाम घणियूं तवां जो सब्जियूं उन वन में तूरिया जे वल में एकड़ो नर गुल हुंदो जेको शाम जो पांजो कम हवा जे जरिए पूरो करे वियो हुंदो वो किरी पवंदो नंढड़ी तूरी मादिया मझा तूरी वधन थी वेंदी कद्दूअ जो उन में नर गुल हुंदो शाम ताईं किरी पवंदो मादी गुल मझा कद्दू वधण शुरू थी वेंदो गिदरे में नर गुल हुंदो शाम जो किरी पवंदो उन मां मादी गुल मझा कणक जे मथा नर जो ऊर किरंदो हेठों दाना तैयार थियण शुरू थी वेंदा सारन जे मथो नर जो गुल किरंदो हेठों दाना शुरू थी वेंदा अल्लाह फरमाए तो मां रब आहियां मखलूक के किए वधाईंदुसि वधाइण जो तरीक़ो इहो आहे जो मां नरमाद ठाहे छॾिया सुभान अल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा दुआ अहिड़े इस्म सां घुरिजे जंहिंसां ख़ुदि रब जी सुञाण बि मिली वञे पोइ थो चवे ज़िदनी माला न रब्बे ज़िदनी माला रब्बे ज़िदनी जामू साहब मेहूं वधा बंगला वधा जायूं वधा छो इन करे बंगलो कब्र में न हलंदो जाए कब्र में कब्र में क़यामत में ये मेहूं कोन हलंदियूं हाँ तो सा जेको इल्म ऐं समझ आहे इहो फना न थींदो हज़रत उमर साईं सवाल कयो हुजूर खां साईं कब्र में जो फरिश्ता सवाल कंदा त मां होश में हूंदुसि या डिॼी वेंदासीं उते नए माहौल में तो हुजूर फरमा न इएं ई इल्म हूंदो उमर जीअं हिते आहे तीअं उते हूंदो जंहिंसां ईअं हूंदो त वाह जो जवाब ॾींदासीं चइबो त इल्म गॾु हलंदो इन करे फरमाए इल्म वधे हे बल्ब जटन ठाया हे पखा या इल्म वारा जोर सां ॻाल्हायो सॼी काइनात में रोशनी इल्म जी आहे सॼो जहान इल्म सां चमके थो ऐं इल्म जो मंबो ख़ुदि रब आहे उन रब जो इल्म जेको आहे मदारिस में मिलंदो आहे मखलूक जो हिकु इल्म बिल्लाह आहे ॿियो इल्म बे अहकामिल्लाह है त्रियों इल्म बे खल्किल्लाह इल्म जा 3 क़िस्म एक रब जो इल्म इनके मार्फत चइबो आहे हकीकत चइबो आहे ॿियो रब जे अहकामात जो इल्म इनके शरीयत चइबो आहे टियों इल्म बे खल्किल्लाह जंहिंखे इंजीनियरिंग ऐं डॉक्टरी चइबो त दर्जो सभ खां आला अल्लाह जी सुञाण जो पोइ उन जे अहकामात जो समझण जो आहे अल्हम्दुलिल्लाह मदारिस ताप जो कम करे रहा है जो है अल्लाह जी सुञाण लई रहा है बस आखिरी मिसाल तो न्या दुआ थो तमा बतायो फकीर बुधो यो बतायो मां पढ़ियो आ किताबन अरबी जे किताबन में त यो जोहो अरबुस्तान में ताबई हो यो जोहो ताबई हो यो मुख्तलिफ जानते न जा नाला मुख्तलिफ है काथे बतायो सदीदा था चाइना में को बियो नालो सदीदा था अजे हेरे को मुला दो प्यालो सदीदा था कहीं जाए ते केड़ो नालो कहीं जाए ते केड़ो नालो यो बतायो भी जोहो होयो छा होयो ताबी यो ताबई यो ताबई से मौलाना के वठी अचो यार अब ऐसे दरूद शरीफ पढ़ो दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना नबी असांजे पासे दे रात नी हितों भी धाड़ा लगन था तांजे हिन इलाके का वठी यकी शुरू पर खणन खा उनके जंहिंखे 4 पैसा आहिनि जेको फ़कीर कच्चे में वेठो आहे उनके हथी न था लाए
छाजे करे उन्हनि खे खपे ज़ोर सां चइबो त कॾहिं पैसो ख़तरनाक हालत अख़्तियार कंदो आहे जो माण्हूअ जे मौत जो सबबु वताए फ़क़ीर खे 2 सिक्का मिलिया चांदीअ जा दिरहम मिलिया उहे रखियईं जुमे नमाज़ ते वञे पियो चए पियो मतां उते कढी न वञनि कोई अबा तव्हां बि मोबाइल संभालजो डॉक्टर साहब मांखे चए पियो शिकारपुर में हमरा मासां भाकुर पातो डॉक्टर खालिद साहब चए पियो शिकारपुर में भाकुर पातो प्यार में अहिड़ो मज़े सां भाकुर पातई जो मोबाइल कढी हली हाणे मांखे जेको भाकुर पाईंदो आहे पहिरियों ॾिसंदो आहे मोबाइल आहे या वही हली तो बताए फकीर के 2 दिरहम मिलिया उन चयो यार काॾे क्या जुमे ते वञा थो माण्हुनि जी रश थींदी मतां ये पैसा फुरे न वञे कोई छा कयईं उहे 2 दिरहम खबड़ जे पाड़ में पूरे थोरी मिट्टी ॾेई छॾे मोट ते कढंदो हे त हलियो वियो पोयों हिकिड़ो हमरा आयो पेशाब जो कयईं मिट्टी परे थी वई त 2 दिरहम ॾिठईं हुन सम्झो त खबड़ जे पाड़ में वॾो खज़ानो पुटन खे वठी आयो हासे कोडरा खणी आयो कुहाड़ा अची खबड़ जे खे ऊंधो करे लामा कटे केराए सॼी पाड़ कढी ॿाहिरि रखी छॾी पर निकतस उहे 2 दिरहम जेके क़िस्मत में हूंदा उहे वीचारे खे मिलिया हे वरी जुमो पढ़ी मोटियो त पैसा खई वञा अम्मा ॾे उन खबड़ वटि जो आयो त ॾिठई यार रोड जे पासे में खबड़ त इहो हिकिड़ो ई हुयो हिन जो हशर छा थी वियो आहे मथे मुंहुं करे चई अलाह साईं शुक्र थियो जो मांखे इहे 2 दिरहम खीसे में हुजनि हा त मुंहिंजो मुंहुं बि हेठि ॼंघां मथे हुजे जीअं हिन खबड़ जी हालत आहे तंहिंजे करे कहिड़ी शइ भली आहे माल या इल्म इन करे दुआ कहिड़ी घुराई वई रब्बे ज़िदनी इल्मा अल हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं फरमायो तोखे बादशाही खपे पैसा खपनी ऐं साईं या इल्म खपई हज़रत दाऊद फरमायो मूंखे इल्म खपे अल्लाह ताला फरमा तोखे सभु ॾेई छॾियमि छो त जंहिंखे इल्म मिलियो उनखे सभु कुझु रब्बना तक़ब्बल मिन्ना रहमतिक यार